शहदादपुर में पुलिस हिरासत में फोर्थ इल्जाम अज़ीज़ जकरो केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार फरार थी विया। सांगड़ जी अदालत अॻूणे SHO ऐं SI वॾे मुंशी ऐं ड्यूटी इंचार्ज जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया। SI ऐं वॾे मुंशी खे गिरफ़्तार कयो वियो। शहदादपुर में पुलिस हिरासत में फोर्थ इल्जाम अज़ीज़ जकरो केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार फरार थी विया आहिनि। सांगड़ जी अदालत अॻूणे SHO ऐं SI वॾे मुंशी ऐं ड्यूटी इंचार्ज जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया। SI ऐं वॾे मुंशी खे गिरफ़्तार कयो वियो। शहदादपुर में पुलिस हिरासत में फोर्थ इल्जाम अज़ीज़ जकरो केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार फरार थी विया। सांगड़ जी अदालत अॻूणे SHO ऐं SI वॾे मुंशी ऐं ड्यूटी इंचार्ज जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया। SI ऐं वॾे मुंशी खे गिरफ़्तार कयो वियो। शहदादपुर में पुलिस हिरासत में फोर्थ इल्जाम अज़ीज़ जकरो केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार फरार थी विया। सांगड़ जी अदालत अॻूणे SHO ऐं SI वॾे मुंशी ऐं ड्यूटी इंचार्ज जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया। SI ऐं वॾे मुंशी खे गिरफ़्तार कयो वियो।